अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरियों सां चयो न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा त हिन नंढड़ी वीडियो में हर अपडेट ॾींदासीं। जीअं त चवंदा आहिनि था जिसका इंतज़ार वो आ गया शाहकार, त जेको आहे त ड्रामो आख़िरी मरहल में पहुची वियो आहे। लास्ट एपिसोड अची वियो आहे दोस्तों। जेको एपिसोड हाणे ईंदो उहो लास्ट ई हूंदो दोस्तों। ऐं बाज़ार खान खां चिबड़ पलांद वठंदो पंहिंजे क़ैदू हुअण जा, पंहिंजी बानो ते ज़ुल्म करण जा, हुनजे पुट जे मारण जा सभु हिसाब हुन खां ॻणे वठंदो ऐं हुनखे सिधियूं गोलियूं सीने में ठोकींदो बाज़ार खान खे। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदा शहरोज़ ख़ान ऐं शम्स ऐं रुख़सार बेगम खे शमीर ख़ान टिनी खे बीहारे लाइन में गोलियूं हणंदो ऐं तव्हां ईअं ई ॾिसंदा त ज़ालमनि जो अंत थींदो ऐं ड्रामो एंडिंग ते पहुचंदो। ईअं ई शमीर ख़ान ऐं चांडोकी बि हिकिड़ी नई ज़िंदगी वसाईंदा, शादी कंदा दोस्तों। नेक्स्ट लास्ट एपिसोड में जेका शादी कंदा ऐं नई हिकिड़ी ज़िंदगी वसाईंदा। चिबड़ ख़ान पंहिंजा पलांदा पूरा कंदो ऐं शमीर ख़ान पंहिंजा ज़ालम ख़तमु कंदो, जेके हुनजे पुठ में आहिनि जेके छुरो हणण वारा उहे ख़तमु कंदो दोस्तों। ऐं ईअं ई ड्रामो पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदो ऐं इन खां पोइ कहिड़ो ड्रामो हलाए वेंदो दोस्तों, त उन खां हिकिड़ी नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं असां, जंहिंमें सॼी अपडेट उन जे बारे में ॾींदासीं असां। इन ते असांखे जो इजाज़त, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।